एरियो हुयो त मां सोचियुमि पई त वञण खां पहिरियों थोरी सरसरी मालूमात लाज़मी मुंहिंजे ज़हन में हुजे। सर को बि फ़सुल इंसान जॾहिं पोखे थो उनजी हिकिड़ी पूरी साइंस हूंदी आहे। जेकॾहिं मां कणिक जे हवाले सां चवां त पहिरियों थोरो कणिक जो तारुफ़ करायां। कणिक पंहिंजे पाकिस्तान में तक़रीबन कोई लॻभॻि 2.25 करोड़ एकड़ ते कणिक काश थिए थी। कणिक जो फ़सुलु असांजे मेजर जेके काहींदड़ फ़सुल आहिनि, कणिक थी वई, सारियूं थी वियूं, कॉटन थी वई, शुगर केन कमन थी वियो, हुन में वॾे में वॾो फ़सुलु कणिक जो आहे जेको पाकिस्तान में पोखियो थो वञे। दुनिया जी जेका मजमूई कणिक जी पैदावार आहे उन में पाकिस्तान असांजे मुल्क जो केतिरो हिसो आहे? 3.4%। सॼी दुनिया जी जेकॾहिं कणिक जी मणक थी लॻाइजे त पाकिस्तान जो हिसो हुन में तक़रीबन 3.5%। पूरी दुनिया में पाकिस्तान पंहिंजी कणिक जी पैदावार पूरी दुनिया जे हिसाब सां हिते पैदा थिए थी। फर्दर उन में जेकॾहिं अॻिते हलां त पाकिस्तान पैदावारी लिहाज़ खां दुनिया जो हिन वक़्तु 7 नंबर ते कणिक पैदा करण वारो मुल्क आहे। पूरी दुनिया जा पहिरियों ॿियों टियों जेकॾहिं मुल्क लॻायूं त 7 नंबर ते पाकिस्तान जो नंबर अचे थो।